मामा केस ताईं मोटंदा? बस थोड़ी देर में अची वेंदे। मामा सोफिया खे थियो छा आहे? डॉक्टर ते घर अची सघे पियो? यार लेडी डॉक्टर जा भी पंहिंजा नफ़रा आहिनि। चए त मसरूफ़ आहियां, क्लिनिक ते अचो। सोफिया जो डिप्रेशन वधी त मां चयो हलो उते ई ॾेखारे अचो। ॿियो त कुझु न, बस थोरो ब्लड प्रेशर लो पियो थिए, शायदि टेंशन जी वजह सां। कहिड़ी ॻाल्हि जो टेंशन अथसि? कहिड़ी ॻाल्हि जो टेंशन? ए बाबा, हादसे जे मथां हादसो थी रहियो हुन वेचारी सां, ऐं तूं पियो चए त कहिड़ी ॻाल्हि जो टेंशन पई करे? हू वेचारी त पंहिंजे पीउ जे साम्हूं वञण खां बि पासो पई करे। ॾिसे न पियो, पंहिंजी इद्दत जा ॾींहं बि इते पई गुज़ारे। कॾहिं इद्दत पूरी थींदी? छा हिन सिलसिले में लेडी डॉक्टर ॾे वई आहे? हाणे तोखे वधीक इंतज़ार न करणो पवंदो। चाहीं त ॿिए ॾींहुं निकाह करे सघे। छोरे ओ छोरे, जी साईं। बाबा वञो चांहि त खणी आ, केक बि पियो थियो उहो बि खणी आ। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।